अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लज़ीना तवफ़्फ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम क़ालू फ़ीमा कुन्तुम क़ालू कुन्ना मुस्तज़अफ़ीना फ़िल अर्ज़ क़ालू अलम तकुन अर्ज़ुल्लाहि वासिअतन फ़तुहाजिरू फ़ीहा फ़उलाइका मअवाहुम जहन्नम वसाअत मसीरा इल्लल मुस्तज़अफ़ीन मिनर रिजालि वन्निसाइ वल विल्दानि ला यस्ततीऊन हीलतन वला यहतदून सबीला फ़उलाइका असल्लाहु अन यअफ़ुव अन्हुम वकानल्लाहु अफ़ुव्वन गफ़ूरा वमन युहाजिर फ़ी सबीलिल्लाहि यजिद फ़िल अर्ज़ि मुराग़मन कसीरन वसअह वमन यख़रुज मिन बैतिही मुहाजिरन इलल्लाहि व रसूलिही सुम्मा युदरिकुहुल मौत फ़क़द वक़अ अज्रुहु अलल्लाह व कानल्लाहु गफ़ूरर रहीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला जिहाद में शिरकत करण वारनि मुजाहिदनि जे फ़ज़ीलत खे बयानु कंदे उन्हनि जे दरजात जे बुलंदी ऐं जन्नत में आला मक़ाम ऐं मग़फ़िरत ऐं बख़्शिश जो बयानु फ़रमायो हो। हिकिड़ा जिहाद में शरीक थियनि था ऐं ॿिया वरी कंहिं मजबूरी जे तहत जेकॾहिं नथा शरीक थी सघनि त शिरकत करण वारनि मुजाहिदनि जो दर्जो जंग न करण वारनि खां ज़रा ऊंचो ऐं आला आहे। पोइ अहिड़ी तरह सां अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हिजरत करण वारनि माण्हुनि खे कुझु तंबीह ऐं तरग़ीब तालीम ॾिनी आहे, उनजो बयानु फ़रमायो आहे। यकीनन अव्हांखे यादि हूंदो गुज़िरियल आयतुनि खां वठी हिजरत जे मुतालिक़ अहकामात ऐं मुनाफ़िक़नि जूं साज़िशूं ऐं ख़बासतूं बयान में हली रहियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला मज़ीद अॼोकिन आयतुनि में हिजरत जे हुकुम करण खां पोइ उन वक़्तु मुस्लमाननि जा जेके तअसुरात हुया ऐं हिजरत में केतिरी उन्हनि जी दिलचस्पी हुई या न हुई, उन में केतिरा ग्रुप ठहिया, कुझु अॼोकिन आयतुनि में उन्हनि जो बयानु फ़रमायो वियो आहे। उन्हनि जो ख़ुलासो ऐं पस मंज़र ही आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे जॾहिं मके पाक में मके जे मुशरिकनि इस्लामी अहकामनि ते अमल करणु न पिए ॾिनो, नमाज़ पढ़णु दीनी ज़िंदगी गुज़ारणु मके में ॾाढी ॾुखी करे छॾी हुयनि, त पोइ अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां मदीने जे तरफ़ हिजरत करण जो हुकुम मिलियो। पर शर्त इहो लॻायो वियो जीअं कोई माण्हू काफ़र कलमो पढ़ंदो आहे त पोइ मुस्लमान लेखिबो आहे, हाणे वरी शर्त ज़रा अजीब थी पियो त जेको हिजरत कंदो उहो मुस्लमान लेखिबो। भले मके में रहियो पियो जे चवे मां नमाज़ पढ़ां थो पर मके में रहंदुसि, सवाल हो त तुंहिंजो इस्लाम क़बूल तॾहिं थींदो जॾहिं तूं हिजरत कंदे। हिजरत नथो करीं त फ़िलहाल तुंहिंजो इस्लाम क़बूल कोन्हे। जीअं आम माण्हू खे चइबो, कोई माण्हू चवे भाई मां इस्लाम खे मञां थो, नबीअ खे मञां थो, अल्लाह जे ज़ात खे मञां थो, मलाइकनि खे मञां थो, उन्हनि ते ईमान आहे, आसमानी किताबनि खे मञां थो, पर कलमो कोन पढ़ंदुसि, कलमो न पढ़ंदुसि।
शरीयत सबूरी चवंदी त जेसिताईं कलमो न पढ़ंदे तेसिताईं मुस्लमान कोन्हे। उन वक़्तु मुस्लमाननि खे चयो वियो जेसिताईं हिजरत न कंदो तेसिताईं मुस्लमान न आहियो, थोरे वक़्त जे लाइ। ग़ालिबन 6 हिजरीअ में 7 में काबतुल्लाह शरीफ़ फतह थियो त पोइ सभु जो सभु हिजरत करे वरी मदीने खां साॻाई मोटी अचे मके में रहिया त पोइ इहो शर्त ख़तमु कयो वियो। हाणे जाचे रहो मुस्लमान कलमो पढ़ो, शरई अहकामनि जी ताबेदारी कयो। थोरे वक़्त जे लाइ इहो हुकुम लागू थियो। जीअं जो हुकुम लागू थी पियो, हिकिड़ा त हुज़ूर सलातो सलाम जन सां गॾु गॾु हिजरत में हली पिया, निकिरी पिया, पर कुझु वरी ॿियो ग्रुप अहिड़नि माण्हुनि जो थी पियो जिन ॾिठो त यार मके में असांजा मिट माइट नानंगो ॾाॾंगो ख़ानदान सॼो कारोबार घर बहितरीन ठहियल ॾेतियूं ॾेतियूं हिसाब किताब इहे सभु जो छॾे वञूं त पोइ इहो हड़ वेंदी हली असांजी, गुज़ारो ई इन्हनि सां आहे। मजबूर थी पिया, न हली सघिया, माल मता जाइदाद जे करे न निकिरी सघिया, उते ई रहिया। टियों वरी ॿियो टोलो अहिड़ो थियो जेको हिजरत करण जे लाइ तयारु हो, माइट मिट जाइदाद रिश्तेदारियूं सभु छॾण लाइ तयारु आहे, पर उनखे डपु हो त हिजरत करे मके खां निकिरंदासीं न, मदीने जेसिताईं पहुचूं तेसिताईं रस्ते में दुश्मन काफ़र असांजे मथां हमलो करे मारे छॾींदा। तंहिंजे करे हिन डप खां निकिरनि न पिया। ॿ ग्रुप इहे। टियों ग्रुप वरी सच पच में बाना बानियूं औरतूं नंढा ॿार जेके मुस्लमान बि हुया पर ॿियनि जे हथ में ग़ुलाम बि ॿिए जो हुयो, बानी बि ॿिए जी हुई, घरवारी बि ॿिए जी हुई, न्याणी बि ॿिए जी हुई, भेण बि कंहिं ॿिए जे हथ में हुई। हाणे उहे हिजरत करे न पियूं सघनि, मजबूर हुयूं। काफ़ी वॾो तादाद उन्हनि जो ईअं रहिजी वियो। सम्झण जे लाइ पोइ सुवाल पैदा थियो, साईं अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि तां क़ुर्बान वञा, अल्लाह ताला त फरमाए छॾियो हिजरत कंदो त मुस्लमान हो, नथा कयो त मुस्लमान न आहियो। पोइ हाणे जेके पोइते रहिजी विया आहिनि उहे सभु हिकिड़ी कैटेगरीअ जा न आहिनि। हिकिड़ा माल मता जे लालच में रहिजी पिया आहिनि, नथा निकिरनि, हिकिड़ा मौत जे डप खां नथा निकिरनि, हिकिड़ा वरी सचुपच मजबूर आहिनि, पोड़ा कमज़ोर ज़ईफ़ बाना बानियूं औरतूं ॿार सचुपच मजबूर आहिनि, उहे निकिरण जहिड़ा ई न आहिनि। जे निकिरंदा त उनखे रस्तो बि मालूम कोन्हे। हाणे इहो कानून कहिड़नि जे मथां लागू थींदो? 3 तबक़नि जे मथां या के हिकिड़े ॿिनि जे मथां? अल्लाह तबारक व तआला उनजो हिननि आयतुनि जे अंदरि उसूल बयान करे छॾियो। पहिरीं आयत में फरमाई इन्नल लज़ीन तवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, अहिड़ा माण्हू जेके माल मता जे लालच में जाइदाद जे लालच में अची करे मके में रहिजी विया, हिजरत नथा कनि। माना उन्हनि दुनिया खे, माल मता खे, कारोबार धंधे खे, जाइदाद घर बार खे, मिटी माइटी रिश्तेदारीअ खे तरजीह ॾिनी, मुंहिंजे नबीअ खे इस्लाम खे उन्हनि तरजीह न ॾिनी। इन्हनि पाण ते ज़ुल्म कयो, इन्हनि पाण ते ज़ुल्म कयो। अल्लाह तबारक व तआला पहिरियां उन्हनि ज़ालिमनि जो बयानु कंदे फरमाए थो, इहे जॾहिं मरंदा न, मलाइका ईंदा हिननि खां, इन्नल लज़ीन तवफ़ाहुमुल मलाइकतु, जॾहिं मलाइका अची करे उन्हनि जो साहु कढंदा इन्हनि ज़ालिमनि जो, जिन पाण ते ज़ुल्म कयो, माल मता जे मथां वेही रहिया, मुंहिंजे नबीअ खे इस्लाम खे छॾियऊं, हिजरत न कयूं। मलाइका पुछंदा हुन खां साहु कढण वक़्तु, फ़ीम कुंतुम, छा हाल हो तव्हांजो, कहिड़े दीन ते हुयो? अब दीन इस्लाम ते हुयासीं। अच्छा, पोइ हिजरत कोन कयो छो? हिजरत कोन कयो, हुकुम बि हुयो त तव्हांजो दीन इस्लाम तेसिताईं क़बूल न थींदो जेसिताईं हिजरत न कंदो। मुस्लमान बि हुयो चओ था इस्लाम ते हुयासीं, त पोइ हिजरत कोन कयो, नबीअ जे पोयां कोन वियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ न ॾिनो, माल मता ते वेही रहियो, मुस्लमान जो इहो शान हो। क़ालू फ़ीमा कुंतुम, मलाइका पुछंदनि कहिड़े हाल में हुयो? पोइ जवाब ॾींदा, क़ालू कुन्ना मुस्तज़अफ़ीन फ़िल अर्ज़, चवंदा त बेवस हुयासीं, मजबूर थी पियासीं, माल मता जे करे, रिश्तेदारीअ जे करे, घर बार जे करे कोन छॾे सघियासीं, उनखे बेवस थी पियासीं। पोइ
वरी मलाइकनि जे तरफ़ खां जवाब मिलंदो, अल्लाह ताला उनखे सेखारींदो। मलाइक उनखे चवंदा अलम तकुन अर्दुल्लाहि वासिअतन फतुहाजिरू फ़ीहा, छा इहा ज़मीन ख़ुदा जी एॾी वॾी कुशादी कोन हुई, तव्हां रिज़्क़ रोज़ीअ में परेशान थियो आहे, मरो आहे, हिजरत कयो आहे त ख़ुदा तव्हांखे रिज़्क़ रोज़ी कोन ॾिया, बसि ईअं बेवस थी पियो, हितां जेकर माल पंहिंजो छॾे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु मदीने वञो आहे त उते मरो आहे, या हुते तव्हांखे कुझु कोन मिलिया, या जेके हिजरत करे विया उहे बुख ते वेठा। मदीने जे माण्हुनि जॻहुनि मां घर वारनि सभिनी महत्व करे ॾिनो हुननि खे, भाउ बणायो हुननि खे, ऐं उते वॾियूं जंगियूं लड़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फुतुहात हासिल कयूं। रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 6 हिजरीअ में ग़ालिबन 6 सालनि खां पोइ एतिरो जंग खंदक खां पोइ माल मतां आयो जो सभिनी घर वारनि जे अंदरि फरावानी अची वई। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबनि सॻोरनि पाण पंहिंजे पसंदि सां पंहिंजे मिस्कीनी हाल खे पसंदि कयो, पंहिंजो माल मतां विराए छॾियो। जे अगरि चाहिनि हा दुनिया व माफ़िया खे पाण वटि रखणु त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम खां वधीक दुनिया में को अमीर न हुजे हा। उन्हनि पाण पसंदि कयो हिन ग़रीबीअ खे, त दुनिया ऐं माल मता जेको आहे इन जो हिसाब थींदो, हिसाब त सख़्तु आहे न, हूंदो ई न त हिसाब ई कोन्हे, हिते कोन्हे गुरबत में दुख सुख में गुज़ारे वेंदासीं, आख़िरत में अलाह साईं जो वाइदो अचे थो ओतिरो ॾींदोमांव होॾां, हिते भले न हुजे, जे हूंदो त वरी हिसाब थींदो, जे हथ में हूंदो त असांखां इस्तेमाल बि वरी केतिरनि जॻहियुनि में गैर कानूनी सां थींदो, हले कीअं कीअं इस्तेमालु थींदो पैसो, और हिसाब सख़्तु थींदो, तंहिं करे हूंदो ई न त जान छुटल हूंदी, ऐं पैसो न हूंदो त इबादतुनि जे लाइ वांदा वांदा हूंदासीं, ठही आहे गुज़ारे जेतिरो खोड़ आहे, कॾहिं मिलियो कॾहिं न मिलियो, उन्हनि पाण ई छॾियो। पोइ मलाइक उन्हनि खे चवंदा त तव्हां हिजरत कयो आहे त मरो आहे, अलम तकुन अर्दुल्लाहि वासिअतन, छा ख़ुदा जी ज़मीन कुशादी कान्हे, फतुहाजिरू फ़ीहा, हिजरत कयो आहे पोइ पर तव्हां न कई न, ठीकु आहे। अलाह से फरमाए थो फ़उलाइक मअवाहुम जहन्नम, अहिड़नि माण्हुनि जो टिकाणो जहन्नम, वसाअत मसीरा, क़ुर पाक ऐलान कंदे फरमायो त इहो जहन्नम ॾाढो बुरो टिकाणो आहे, बुरी जाइ आहे इहा रहण जी। हाणे मुस्लमान बि हुजे ऐं अलाह जे हुक्म जी मुखालिफ़त में ज़िंदगी गुज़ारे, हुनजी सज़ा इहा जहन्नम आहे। ऐं मलाइक हुन खां पुछंदा, हाल अहिवाल कंदा, पोइ जवाबु ॾींदो, उहो बि जवाबु ॾींदसि, इहा हालत हूंदी हुनजी। हाणे बाक़ी रहियो ॿियो तबिको, जेके दुश्मन जे ख़ौफ़ ऐं डप खां डिॼनि पिया, न पिया वञी सघनि, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ बयानु करे छॾियो त डप सिर्फ़ु अलाह जे ज़ात जो करणु घुरिजे, ख़ौफ़ ख़ुदा जे ज़ात खां कबो आहे, माण्हू खां कोन डिॼबो आहे। जेकॾहिं बची माण्हू घर में विहंदो, मौत त घर में बीहंदो, पोइ घर में विहण मां कहिड़ो फ़ाइदो, निकिरी पियो आहे, हिजरत करे वञो आहे। ऐं बाक़ी होॾां टियों तबिको, जेके सच पच में कमज़ोर हुया, हीणा हुया, मज़ूर हुया, ॿार हुया, बानियूं ऐं बाना हुया, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ बि बयानु फरमायो, इल्लल मुस्तज़अफ़ीन मिनर रिजालि वन निसाइ वल विल्दान, हा जेके मजबूर आहिनि, बेवस आहिनि, ॿार हुजनि, मर्द हुजनि, औरतूं हुजनि, जेके सच पच कंहिं बि क़िस्म जो को हीलो बहानो नथा सफ़र जो रखी सघनि, वला यहतदून सबीला, रस्तो बि उन्हनि खे मालूम कोन्हे को, हाणे हिजरत कनि त कीअं कनि, अल्लाह से फरमाए थो फ़उलाइक असल्लाहु अन यअफ़ू अन्हुम, इहे मजबूर आहिनि, अल्लाह हिननि खे अनकरीब माफ़ करे छॾींदो, वकान अल्लाहु अफ़ूअन गफ़ूरा, अल्लाह तबारक व तआला माफ़ कंदड़ महिरबान ज़ात आहे। बाक़ी वमन युहाजिर फ़ी सबीलिल्लाहि यजिद फ़िल अर्दि मुराग़मन कसीरन वसअ, जिन बाक़ी हिजरत कई अल्लाह जे नबीअ सां गॾु, अल्लाह ताला वटि वॾी कुशादगी आहे, वॾी कुशादगी आहे। वमन यख़रुज मिन बैतिही मुहाजिरन इलल्लाहि व रसूलिही सुम्मा युदरिकुहुल मौत, जेकॾहिं न कोई हिजरत कंदो अल्लाह जे रस्ते में, हुनखे हलंदे हलंदे सफ़र में रस्ते में मौत अची वियो, पोइ त अल्लाह ताला फ़क़द वक़अ अज्रुहु अलल्लाह, हुनजो अञा वॾो अजुर आहे। जिन खे डपु हुयो त मथां रस्ते में हमिलो न थिए, मरी न पओ, अल्लाह जी फरमाए वॾो अजुर आहे हुननि जो। वकान अल्लाहु गफ़ूरन रहीमा, रब उन्हनि खे माफ़ करण में देरी कोन कंदो, रहम कंदड़ ज़ात आहे। हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां जॾहिं हीअ आयतूं नाज़िल थियूं
वमन युहाजिर फी सबीलिल्लाहि यजिद फिल अर्दि मुरागमन कसीरन वसअ। ई आयतूं जॾहिं नाज़िल थियूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन आयतुनि जे निस्बत सां पैगाम मोकिलियो मदीने मां मके वारनि ॾांहुं, तव्हां तव्हां हिजरत अञा नथा कयो। अलाह ताला जो हुकुम बि थी चुको आहे त हिजरत कंदो त मुस्लमान लेखबो, न त न, पोइ तव्हां हिजरत नथा कयो। हे ॿुधो, नई आयत नाज़िल थी आहे। अलाह से फरमाए थो जेको हिजरत कंदो, हिजरत जे करे रस्ते में जेकॾहिं मौत वाक़िअ त उनखे अलाह ताला माफ़ थो करे, वॾो अजुर थो ॾिए उनखे अलाह ताला। हे ॾिसो इहो ऐलान अलाह ताला जे ज़ात जो, इहा आयत पैगाम मोकिलियो। जॾहिं मके वारनि ॾांहुं पैगाम पहुतो, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हज़रत जुंदुब बिन ज़ुमरा रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी हो, थोरो सफ़ा ज़ईफ़ कमज़ोर, सफ़ा लाचार, घुमण जहिड़ो बि कोन हो। पुटनि खे घुराई, पुटनि खे घुराए करे उनखे चयईं त इहो हिमत कयो, खट खणो, खट मूंखे खट ते रखो, चारई ॼणा मूंखे खट ते रखी करे मूंखे खणो, हिजरत था कयूं, बसि तव्हां बि हलो मां बि हलां थो। अबा तूं हलण जहिड़ो ई कोन्हे को, मजबूर आहीं तूं, लाचार आहीं। अलाह से लाचारनि खे इजाज़त ॾिनी आहे। न न न, अलाह से जो त फरमाए त जेको रस्ते में हलंदो ऐं मरी पियो न हुनखे माफ़ी आहे। जेको नथो अची सघे मजबूर थियो हुनखे माफ़ी न, जंहिंखे रस्ते में मौत मिलियो त हुनखे बि माफ़ी आहे। यार हलो मूंखे खणी हलो, भले पोइ मूंखे मौत अचे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिनखे चइनी पुटनि खट ते वेहारे करे चारई पासा पावा खट जा पकिड़े करे खयऊंसि। अब काॾे हिजरत था कयूं, मदीने था वञूं। अड़े बीमार तव्हांजो पीउ कमज़ोर ज़ईफ़ भले पियो हुजे, पोइ छा आहे, निकिरी पिया 3 किलोमीटर अञा मके खां मस अॻिते निकिता त हिन जे पीउ जी जुंदुब बिन ज़ुमरा जी ज़ईफ़ जी तबियत ख़राब थी पई। इलाज मुआलजो जो उन वक़्त जे हिसाब सां जेको हुन मुनासिब सम्झो कयो, पर कोन बचो, वफ़ात करे वियो। मदीने जे माण्हुनि खे, सहाबा किराम खे ख़बर पई त अफ़सोस कयो त अड़े जेकर हिते पुॼे हा पोइ वफ़ात करे हा, पुॼे हा हिते, छा चवंदा माण्हू पोयां काफ़िर। अलाह ताला जी हिकमत आहे, पर यार जेकर पुॼे हा हिते, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि मदीने में अची करे वफ़ात करे हा न, वॾो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे जनाज़ो पढ़ाइनि हा, हुज़ूर जन कफ़नाइनि दफ़नाइनि हा, उनजो बंदोबस्तु कनि हा। अलाह जे नबीअ जे हथनि मां उनजो जनाज़ो निकिरे हा, वॾी बख़्शिश थिएसि हा जेकर पुॼे हा। ऐं होॾां वरी काफ़िरनि ठठोलियूं कयूं। हा वरी निकितो इन उमिरि में हिजरत जे लाइ, जेको मंज़िल ते बि कोन पहुतो, रस्ते में मरी वियो, हुननि वरी एॾी टोक ऐं ठठोल कई। अलाह तबारक व तआला इहा आयत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल फरमाए ऐं उनखे तसली ॾिनी, काफ़िरनि जे मुंहं में धूड़ विधी। फरमाई वमन यख़रुज मिन बैतिही मुहाजिरन इलल्लाहि व रसूलिही, जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा ख़ातिर घर खां निकितो आहे, हिजरत थो करे, सुम युदरिकुहुल मौत, पोइ जेकर हुनखे न मौत अची पहुतो, फ़क़द वक़अ अजरुहु अलल्लाह, उन माण्हूअ जो अलाह ताला वटि वॾो अजुर आहे। अलाह से पंहिंजे ज़िम्मे खयो आहे हिन जो अजुर, हिन जी माफ़ी पंहिंजे ज़िम्मे खई आहे, माफ़ कंदुसि। वकान अल्लाहु गफ़ूरन रहीमा, वॾो रब तबारक व तआला बख़्शनहार रहम कंदड़ ज़ात आहे। वॾियूं तसलियूं ॾिनियूं उन वक़्तु। पोइ हाणे ज़ाहिरी आयतुनि खे जॾहिं पढ़ियोसीं, तर्जुमो ऐं ख़ुलासो मुख़्तसरन पढ़ियोसीं, ॿुधोसीं, त सम्झ में आयो त हिजरत जो जॾहिं हुकुम थियो हो त उन वक़्तु मुस्लमाननि में बि कुझु अहिड़ियूं कैटेगरियूं हुयूं, माण्हुनि में अहिड़ा तबिका थी पिया, हिकिड़ा बिना लोभ लालच जे सभु कुझु छॾे निकिरी विया, जंहिं जॾहिं अलाह से फरमायो उन्हनि जो वॾो दर्जो आहे, उनजो वॾो मक़ाम आहे। हिकिड़ा वरी अहिड़ा जेके मौत जे डप खां बि न पिया निकिरी सघनि। इब्तिदा इस्लाम माण्हू नवां नवां हा न, जेसिताईं उन्हनि जूं दिलियूं पकियूं थियनि, पुख़्तियूं थियनि। हिकिड़ा वरी अहिड़ा जेके माल जे लालच में बि रहिजी विया, माना मुस्लमान बि हुया पर रहिजी विया। हाणे जेके रहिजी विया न पिया निकिरनि, उनखे अलाह से फरमायो मौत थींदो ख़राब उन्हनि जो, मलाइका पुछंदा उन्हनि खां, हिसाब बि सख़्तु आहे। ऐं कुझु वरी जेके रहिजी विया न, इन्हनि माण्हुनि खे जंग बदर जॾहिं लॻी, जंग बदर वारे मौक़े ते काफ़िरनि पंहिंजो तादाद वधीक ॾेखारण जे लाइ, मुस्लमाननि जो रोब मुस्लमाननि जे मथां चाढ़ण जे लाइ मैदान बदर में वॾो तादाद हथु कयो। केॾां आणनि उहो वॾो तादाद, उहे जेके मके में रहियल मुस्लमान आहे, जेके उन्हनि जे हथ में आहे, ग़रीब लाचार बाना बानियूं, उन्हनि सभिनी खे वठी करे मैदान में आया। जीअं मुस्लमान ॾिसनि त वञ काफ़िरनि जो तादाद त घणो आहे, ऐं हुया उन्हनि में छुपियल साॻा कमज़ोर ज़ईफ़ मुस्लमान।
जेके मजबूर थी करे उन सां आया, छो त बाना उन्हनि जे घर में उन्हनि जे हथ में ताक़त में कब्ज़े में हुया। हाणे उते जंग जे दौरान केतिरा ई मुस्लमाननि जे हथां काफ़िरनि सां गॾु शहीद बि थी विया, मरी बि विया, केतिरा कमज़ोर बि थी विया, केतिरा त वरी बचा पोयां वरी मुस्लमान बि थिया। त उहे जेके रहिजी विया उन्हनि जे मथां बि अहिड़ा हालात आया त पंहिंजनि मुस्लमान जे मुक़ाबले में उन्हनि खे बीहणो पियो, जे चिटा न पिया थियनि, निकिरनि न पिया त। ऐं जेके वरी माल जे लालच में रहिजी विया, क़ुर पाक उन्हनि खे बि दड़को ॾिनो। जंहिंमां मालूम थिए थो इन समूरनि ॻाल्हियुनि जे ॿुधण सम्झण खां पोइ त दीन इस्लाम जो ऐलान कबो न त निर्वार थी करे कबो। कंहिंखे ॻाल्हि वणे त बि ठीकु आहे, न वणे त बि ठीकु आहे। हा, उन ज़माने में मके में मुस्लमान रहंदड़ हुया, उन्हनि जी ज़िंदगी मके जा माण्हू न पिया जीअण ॾियनि, इस्लामी ज़िंदगी न पिया उनखे करणु ॾियनि, शरई अहकामनि ते अमल करणु दीन ते न पिया ॾियनि, त हुकुम थियो त तव्हां निकिरी वञो, हिजरत कयो। जंहिंमां मालूम थिए थो त जंहिं इलाइक़े में माण्हू रही करे दीन इस्लाम ते अमल नथो करे सघे, माहौल ख़राबु आहे, उतां माण्हू लॾो खणी वञे। इहो सबक़ मिलियो। जंहिं शहर, जंहिं महले, जंहिं पाड़े में रहे थो, उतां जो पाड़ो ऐं महलो बेदीननि जो आहे, दीन ते अमल करे थो त उनखे टोकूं था कनि, या हे दीन ते अमल करे ई नथो सघे, चाहत जे बावजूद बि माहौल नथो मिले, पाड़ो एॾो ख़राबु आहे, हिन जो मुस्तक़बिल बिगड़े थो, औलाद बिगड़े थी, उतां लॾो खणे, क़ुर पाक सेखारे थो, उतां लॾो खणे हिजरत करे कंहिं ॿिए जॻह ते वञी विहे। रिज़्क़ रोज़ीअ जो ज़ामिन अल्लाह तबारक व तआला वरी को न को मौक़ो ॾींदुसि, किथे न किथे नसीब कंदुसि, लॾो खणे उतां जिते हिन जे औलाद, हिन जे पंहिंजे घर जी ज़िंदगी बेदीनीअ जे तरफ़ वञे त। हिकिड़ो सबक़ मिलियो इहो। ॿियो सबक़ इहो मिलियो त दीन इस्लाम ते अमल करण वक़्तु कंहिंजे जप, कंहिंजे कावड़, कंहिंजे गुस्से जे करे पंहिंजा अमाल न छॾिजनि। नमाज़ रोज़े जी पाबंदी कजे, चाहे कंहिंखे वणे त बि ठीकु आहे, चाहे कंहिंखे न वणे त बि ठीकु आहे। हा, जे अहिड़ा अथसि पढ़ण ई नथा ॾियनि त उनखे बि छॾे वरी लॾो ॿिए पासे खणे। सुवाल आहे सम्झण जे लाइ त छा भला ईअं केतिरनि कुझु माण्हू लॾो खयो आहे, जिन खयो हुजे पोइ उन्हनि जी ज़िंदगी ठही हुजे, भला ॾेखारियो, ॿुधायो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, अल्लाह तबारक व तआला बि फरमायो आहे न, मुरागमन कसीरन वसा, अल्लाह जे रज़ा लाइ जेको हिजरत कंदो, अल्लाह ताला उन जे लाइ तमामु वॾी कुशादगी रखी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ, पंहिंजे क़ौम जे सॼे जो सॼे क़ौम में अकेलो हुयो, सफ़ा अकेलो, वरी नुबूअत मिलियसि। इहो अकेलो सॼे बुत परस्त क़ौम सां मुक़ाबिलो कीअं करे, न पियो रही सघे, न पियो दीन इस्लाम पंहिंजो पेश करे सघे, हिजरत कई, उतां लॾो खयईं, पंहिंजे अबाणे वतन मुल्क इराक खे छॾियईं, शाम जे तरफ़ वञी करे रहियो। हिन वक़्त ताईं शाम सॼे दुनिया में उरूज ते आहे। अल्लाह ताला उते सभु सहूलियतूं ॾिनसि। बिल्कुलु ईअं वरी मूसा अलैहिस्सलाम बि मिस्र में एॾियूं वॾियूं सहूलियतूं हुयूं मिस्र जे अंदरि, पंहिंजे क़ौम जे आज़ादीअ जे ख़ातिर उते फिरौन सां मुक़ाबिलो न पियो रहणो ॾे, ज़ालिम थी पियो, हिजरत कयईं। हिजरत करे जॾहिं उतां निकितो, उहो बि ईअं हिजरत कंदे 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 शाम जे तरफ़ आयो, शाम में अची करे रहियो, सभु सहूलियतूं अल्लाह तबारक व तआला हुनखे ॾिनियूं। ईअं ख़ुदि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे अबाणे वतन मके खे छॾे मदीने में आया, मदीने में सभु सहूलियतूं, हिन वक़्त में मदीने खे सॼी दुनिया खां वधीक फ़ौक़ियत हासिल आहे। जंहिं रोज़े पाक जे अंदरि हुज़ूर सलातो वसलाम जन जी क़बर मुबारक आहे, इहा टुकरी सॼी दुनिया खां मथे आज़मत में, हता के मदीने पाक जे इन टुकरीअ जो दर्जो काबतुल्लाह खां बि मथे आहे। कोई माण्हू चवंदो त हाणे हेॾा वॾो लफ़्ज़ था चवनि, काबतुल्लाह खां बि मदीने जो दर्जो मथे आहे, काबो ख़ुदा जो घर आहे, भला मदीनो रोज़ो जेको आहे हुज़ूर जो घर आहे, ख़ुदा जो घर मथे कि न। अब अल्लाह तबारक व तआला जी ज़ात त जिथे किथे आहे न, रब तबारक व तआला जी ज़ात त जिथे किथे आहे, मके में बि आहे, मदीने में बि आहे, पर मके में हुज़ूर जी ज़ात त कोन्हे न, मके में हुज़ूर जी ज़ात त कोन्हे न, मदीने में अल्लाह ताला जी ज़ात बि आहे, हुज़ूर जी ज़ात बि आहे, जिते ॿई हूंदा उहो दर्जो मथे आहे। हुज़ूर सलातो वसलाम जन जी अज़मत ख़ातिर मदीनो मदीनो थी वियो। सॼी दुनिया जे माण्हुनि खे मोहबत जेतिरी मके सां आहे न, ओड़ी ई मोहबत मदीने सां बि आहे। त ॾिसो, साबित थिए थो दीन इस्लाम ख़ातिर माण्हू क़ुर्बानी ॾींदे पंहिंजे पाड़ेसरनि, पंहिंजे मिटनि माइटनि, पंहिंजे रिश्तेदारनि, पंहिंजे अबाणे वतन ज़मीन खे छॾिणो पवे त छॾे ॾे, ख़ुदा अहिड़ो ॾेई छॾींदुसि
हिजरत कंदो त अहिड़ी बरकत ॾींदुसि दुनिया सॼी हैरान हूंदी। त अल्लाह तबारक व तआला इस्लाम ख़ातिर जेको क़ुर्बानी ॾिए थो, रब तबारक व तआला उनखे दुनिया बि ॾिए थो, आख़िरत बि ॾिए थो। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इहे ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल